अहम ख़बर खां के आगाह कंदा हलूं त सिंध में गुड गवर्नेंस जे दावनि जी उबतड़ इदारनि में वेठल कामूरा ताक़तवर सिस्टम आॾो बेवस बणिजी विया। मकानी खाते जे बासर सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी बि सिस्टम आॾो लाचारी ॾेखारे छॾी आहे। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल सेक्रेटरी ऐं ताक़तवर सिस्टम विच में मुबैना गठजोड़ बाबति अहम सबूत हथ करे वरिता आहिनि। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी मां करप्शन इल्ज़ामनि हेठि मुअतल कयल 17 ग्रेड जे मुलाज़िम जी अदालती हुकमनि तहत मुक़ररी तकरारी बणिजी वई आहे। दस्तावेज़नि मूजिबि 12 जनवरी 2026 ईस्वी ते मकानी खाते DG MDA खे ख़त लिखी मोहम्मद ज़ुबैर जी मुक़ररी जो हुकुम ॾिनो। ॿिए ॾींहं ते मुलाज़िम खां ज्वाइनिंग बि कराई वई। दस्तावेज़नि मूजिबि हुकुमनामे में वाज़िह कयो वियो हो त मोहम्मद ज़ुबैर असिस्टेंट डायरेक्टर खे 2024 ईस्वी में ॿीहर ज्वाइन करण लाइ वापसि कयो वियो हो। ज्वाइनिंग वारे हुकुम ते फौरी अमल दरामद करण जो हुकुम कयो वियो। ज़रियनि मूजिबि अदालती हुकमनि ऐं क़ाइदनि खे बाईपास कंदे ताक़तवर धुरनि पारां ॿिए ॾींहुं मकानी खाते जे सेक्रेटरी खे फ़ोन कॉल करे मुक़ररी मनसूख़ करण जा हुकम जारी कया विया। ज़रियनि मूजिबि ताक़तवर सिस्टम जी फ़ोन कॉल अचण ते मकानी खाते जे सेक्रेटरी पंहिंजनि कानूननि ऐं ज़ाब्तनि खे नज़रअंदाज़ कंदे 14 जनवरी 2026 ईस्वी ते तकिड़ो हुकुमनामो जारी करे समूरा अॻु वारा हुकुम वापसि वठी छॾिया। हीअ अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त सिंध में गुड गवर्नेंस जी दावाउनि जे उबतड़ इदारनि में वेठल कामूरा ताक़तवर सिस्टम आॾो बेवस बणिजी विया। मकानी खाते जे बासर सेक्रेटरी रफ़ीक कुरैशी बि सिस्टम आॾो लाचारी ॾेखारे छॾी। सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल सेक्रेटरी ऐं ताक़तवर सिस्टम विच में मुबैना गठजोड़ बाबति अहम सबूत हथ करे वरिता आहिनि। मलीर डेवलपमेंट अथॉरिटी मां करप्शन इल्ज़ामनि हेठि मुअतल कयल 17 ग्रेड जे मुलाज़िम जी अदालती हुकमनि तहत मुक़ररी तकरारी बणिजी वई आहे। दस्तावेज़नि मूजिबि 12 जनवरी 2024 ईस्वी ते मकानी खाते DG MDA खे ख़त लिखी मोहम्मद ज़ुबैर जी मुक़ररी जो हुकुम ॾिनो। ॿिए ॾींहं ते मुलाज़िम खां ज्वाइनिंग बि कराई वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे असांजो नुमाइंदो GM खोखर। जी GM, हिन वक़्तु असांजे नाज़िरनि खे आगाह कजो त सिंध में गुड गवर्नेंस जी दावनि जी उबतड़ इदारनि में वेठल कामूरा ताक़तवर सिस्टम आॾो बेवस बणिजी विया आहिनि। छा मामिलो आहे? कयूं सिंध में गुड गवर्नेंस जूं दावाऊं सरकारी इदारनि में वेठल ताक़तवर सिस्टम आॾो बेवस बणिजी वियो आहे। इन जो सबूत सिंध टीवी न्यूज़ इन्वेस्टिगेशन सेल जेके हथ करे वरिता आहिनि, जंहिंमें हिकु 17 ग्रेड जे असिस्टेंट डायरेक्टर जे चो तरफ़ घुमे थो, जंहिंमें उन नंढे कामोरे सां जेको सिस्टम ज़ुल्म कयो उहो हिकु तरफ़ अदालती निज़ाम त ॿिए पासे कानून ऐं सिंध हुकूमत जी बेवसी खे बिल्कुलु ज़ाहिर करे थो। कहाणी कुझु ईअं आहे त 7 डेवलपमेंट अथॉरिटी जो मुलाज़िम आहे मोहम्मद ज़ुबैर, जेको 2009 में भर्ती थियो। उन खां पोइ मलीर डेवलपमेंट अथॉरिटी में हू अचे थो। उन वक़्त खां हू जॾहिं सिस्टम जे अखियुनि जो तारो रहियो, जॾहिं खां सभु कुझु ओके हो। जॾहिं मुलाज़िम सिस्टम जी ख़िलाफ़ थी वियो त सिस्टम संदसि मुखालफ़ में मथसि केस दाख़िल त कया, पर 8 महीननि खां MDA मां बरतरफ़ करे खेनि पघारूं बंदि करे छॾियूं ऐं जंहिं ते मोहम्मद ज़ुबैर अदालत वियो ऐं अदालत सगोरी 2024 में 2 दफ़ा MDA जे सरबराह खे जेको आहे ख़त लिखियो त इन खे ज्वाइनिंग कराई वञे, पर सिस्टम जे दबाव ते DG जेको उतां जो आहे उन अदालत जे हुकुम ते अमल जेको न करे सघियो। अहिड़ी तरह आख़िरकार मुलाज़िम मोहम्मद ज़ुबैर मकानी खाते जे हिकु बाअसर वज़ीर वटि वञे थो ऐं उन जी सिफारिश खां पोइ उन जे इंसाफ़ मिलियो ऐं उन जी हुकुम ते मकानी खाते जे सेक्रेटरी 12 जनवरी 2026 ते MDA मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे हुकुम कयो त 3 जुलाई 2025 जे हुकुम ते मोहम्मद ज़ुबैर खे ॿीहर मुक़ररु कयो वञे। अहिड़ी तरह 13 जनवरी 2026 ते खेनि ज्वाइनिंग बि कराई वई। लेकिन जॾहिं उहा ख़बर ताक़तवर सिस्टम खे पई त मकानी खाते खे जे सेक्रेटरी खे जेको मोहम्मद रफ़ीक कुरैशी आहे उनखे हिकु कॉल थी ऐं उन हिकु कॉल ते सूबाई वज़ीर जे जेके हुकुमनि ऐं अदालती निज़ाम ते जी परवाह न कंदे मुलाज़िम जे हक़ में जारी थियल समूरा हुकुम जेके आहिनि सस्पेंड करे छॾिया। उन हवाले सां जेको मिलियल सबूतनि मूजिबि जेको असांखे सबूत मिलिया, उन में नौकिरी खाइण लाइ सिस्टम पारां MDA ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटी खे बि इन मुलाज़िम खे जाली करार ॾियण जी कोशिशि कई वई ऐं 7 डेवलपमेंट अथॉरिटी जे जेको सरबराह आहिनि अली गुल संजरानी, उनखे इनखे जाली कराइण लाइ हिकिड़ो लेटर जारी करायो वियो, जंहिंखे बि ग़लति साबित कयो वियो। असांजी मुलाज़िम सां मोहम्मद ज़ुबैर सां ॻाल्हि ॿोल थी आहे। उन बिल्कुलु इन्हनि जी तस्दीक कई आहे त मूंसां ही नाइंसाफ़ी कई वई आहे, जेको मां सिस्टम जेको करे पियो उहो ई इन में आहे। इन खां अलावा मोहम्मद रफ़ीक इन
कुरैशी उन सां जेका आहे मौक़ो वठण जी कोशिशि कई वई, पर हुन जेके आहिनि उन मैसेज ऐं कॉल खे नज़रअंदाज करे छॾियो। जी कयूं काल खे नज़रअंदाज करे छॾियो। ठीकु आहे, जीएम कोको तफ़सील लाइ वॾी महिरबानी।